अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम से गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। कराची के मंगो पीर वारे इलाके में इंक्रोचमेंट ख़त्म कराइण ते हथियारबंदनि पारां फायरिंग करे मुख्तियार कर एजाज चांडियो खे गोलियूं हणी क़त्ल करण ख़िलाफ़ समूरी सिंध में रेवेन्यू अमलदारनि बांध ते पटियूं ॿधी करे दफ़्तरनि खे ताला हणी एहतजाज कयो। कश्मीर जे मुख्तियार कार ऑफिस ॿाहिरां बि रेवेन्यू जे अमलदारनि मुख्तियार कार एजाज बुर्ड़ो मलूक चाचड़ शाहनवाज़ दस्ती मुकेश कुमार मोहम्मद पनाह ज़ाहिद मलिक ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते साफ़िन सां ॻाल्हाईंदे मुख्तियार कार एजाज बुर्ड़ो ऐं ॿियनि जो चवणु हो त कराची जे मंगो पीर वारे इलाइक़े में फायरिंग में शहीद थी वियल मुख्तियार कार एजाज चांडियो जी वेशियानी क़त्ल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। अॼु असीं हिते शहीद जो तॾो विछाए वेठा आहियूं। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त मुल्क में अदालत जे हुकुमनि ते अमल कराइण लाइ बि रेवेन्यू जे अमलदारनि खे मोकिलियो वियो आहे। मुख्तियार कार एजाज चांडियो जी वेशियाना क़त्ल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। अॼु असीं हिते शहीद जो तॾो विछाए वेठा आहियूं। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त मुल्क में अदालत जे हुकुमनि ते अमल कराइण लाइ बि रेवेन्यू जे अमलदारनि खे मोकिलियो वेंदो आहे। पहिरियां असां मैजिस्ट्रेट हुआसीं त पुलिस असांजे अंडर कमु कंदी हुई, हाणे असांखे पाण ई कमु करिणो पवे थो। हुन वधीक चयो त कराची जे मंगो पीर वारे इलाइक़े में बि पुलिस इंक्रोचमेंट ख़िलाफ़ कार्रवाई में गॾु हुई। अफ़सोस त मौक़े ते गुम थी वई। रेवेन्यू जो अमलो किरोना हुजे या बरसाति हुजे या का ॿी खुदाई आफ़त हुजे, मुख में क़ौम जी ख़िदमत में अॻु भरे रहियो आहे। असीं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सिंध ऐं ॿियनि वस वारनि खां अपील कयूं था त शहीद मुख्तियार जी रत सां इंसाफ़ कयो वञे ऐं वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे।